आज़ाद साहब, ही वज़ीर आज़म जो दौरो आहे कोयटा जो, इन हवाले सां तफ़सील ॿुधाइजो। जी बिल्कुल, गुज़िरियल ॾींहुं जो आहे वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज शरीफ़ हिकिड़ी दौरे ते कल्ह कोयटा पहुतो, बल्कि ही कोयटा जो दौर न बल्कि ही जेको आहे बलोचिस्तान जे अवाम लाइ ख़ुशख़बरी हो। बलोचिस्तान में जेको आहे कल्ह पाकिस्तान मोहम्मद शहबाज शरीफ़ हिकिड़ी दौरे ते पहुची करे कोयटा जे चंडीगढ़ कॉलेज जो दौरो कयो। हुते पिणु पाकिस्तान में उन खिताब भी कयो आहे। वज़ीर आज़म पाकिस्तान मोहम्मद शहबाज शरीफ़ पिणु बलोचिस्तान तरक़ियाती कमनि बाबति भी उनजी वज़ीर आला बलोचिस्तान ऐं गवर्नर बलोचिस्तान खे ब्रीफिंग ॾिनी। अमन अमान जी सूरत हाल सां बि ब्रीफिंग ॾिनी। बलोचिस्तान जी सूरत हाल आहे उन बाबति वज़ीर आज़म पाकिस्तान मोहम्मद शहबाज शरीफ़ सूरत हाल जो जाइज़ो वरितो ऐं अमन अमान जी सूरत हाल जेको आहे ख़राब हो उन हवाले सां बि हुननि ब्रीफिंग वरिती ऐं सैयद आसिम मुनीर जेको आहे उन सां बि मुलाक़ात कयो। इन सां गॾु पाक आर्मी जे जवाननि सां ऐं उन सां गॾु जेको आहे नौजवान जी उन सां बि मुलाक़ातूं कयूं आहिनि। अहिड़ी तरह बलोचिस्तान जेको आहे थींदड़ तरक़ियाती कमनि सां या पाकिस्तान जेको आहे हुन ॿुधायो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो आहे पाकिस्तान हिकु ख़ुशहाल मुल्क आहे जंहिंखे वधीक महिनत जी ज़रूरत आहे। महिनत सां ई पाकिस्तान वधीक तरक़ी गमज़न थींदो ऐं पाकिस्तान हिकु असांजो वाहिद मुल्क आहे जंहिं में जेको आहे हर जेको आहे शइ जेको आहे पाण हितां इजाद करे थो। हुन सां गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां गुज़िरियल ॾींहुं जेको दौरो हो उहो अवाम लाइ हिकु अहम ख़ुशख़बरी वारी जेको दौरो हो वज़ीर आज़म। बिल्कुल यही आहे नाज़रीन। वज़ीर आज़म जो बलूचिस्तान जो दौरो आहे, असां पंहिंजे नाज़रीन खे बि ॿुधाईंदा हलूं। बलूचिस्तान जी जेका सरज़मीन आहे उहा मादनियात सां लबरेज़ आहे ऐं डिफरेंट तरीक़े जूं मादनियात, क़ीमती पत्थर ऐं इवन सोन बि जेको आहे उतां दरियाफ़्त चुको आहे। एॾा ख़ूबसूरत वण सयाहत जे हवाले सां त इन हवाले सां वफ़ाक़ी हुकूमत जो सीरियसनेस नज़र अची रहियो आहे त हू चाहे थी पई त बलूचिस्तान जा हालात बहितर करे उनखे हिकु दफ़ो ॿीहर सयाहत जो फ़रोग़ कजे ऐं माण्हू बाक़ाइदा ॿियनि सूबनि मां अची करे कोयटा ज़ियारत चमन बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में घुमण फिरण अचनि ऐं वरी ख़सूसी तौर ते बलूचिस्तान जो जेको मादनियात जो ज़ख़ीरो आहे उन जे लाइ काविशूं कयूं पियूं वञनि त हालात साज़गार करे जेके इंटरनेशनली लेवल ते सीड़पकार आहिनि उन्हनि खे बलूचिस्तान आंदो वञे ऐं बाक़ाइदा उहे बलूचिस्तान कोयटा ऐं मुख़्तलिफ़ शहर में इंडस्ट्रियूं लॻाए करे उहे मादनी जेके ज़ख़ाइर आहिनि उनजो इस्तेमालु करे सघनि ऐं पथर कढी सघनि। इन हवाले सां अहम फ़ैसिलो थियो त पाकिस्तान जेको आहे उहो कुदरती वसाइल सां जो कि मालामाल आहे त इन हवाले सां उनजे तहफ़ुज़ जे लाइ हिकु राहदारी क़ाइमु कई वेंदी। उन राहदारीअ में मुख़्तलिफ़ फोर्सिस जो जेको आहे इश्तराक हूंदो। इन हवाले सां बि असां आज़ाद बलूच खां पुछा कंदासीं त ॿुधाइजो जेका राहदारी क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे जंहिंमें FC जा एहलकार या आर्मी जा एहलकार ऐं चेक पोस्टूं ठाहिण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, इन बाबति बलूचिस्तान जे अवाम जी छा राय आहे ऐं वधीक इन फ़ैसिले खे कीअं माण्हू ॾिसी रहिया आहिनि? जी बिल्कुलु मुबशिर बलूचिस्तान जे अवाम में बिल्कुलु ख़ुशी जी लहर छायल आहे छाकाणि त बलूचिस्तान बिल्कुलु ख़ूबसूरत खां मालामाल आहे। हिन वक़्तु बलूचिस्तान उहो सरसब्ज़ आहे छाकाणि त गर्मी जो सीज़न ईंदो आहे त बलूचिस्तान हमेशह सरसब्ज़ थींदो आहे ऐं ॿाहिरि मुल्क खां काफ़ी जेको आहे त उहो बलूचिस्तान जे तरफ़ ईंदा आहिनि। बलूचिस्तान हिकु ख़ूबसूरत इलाइक़ो आहे जंहिंमें कोयटा चमन या कोयटा जो इलाइक़ो जेको हुनावड़ आहे उहो हिकु ख़ूबसूरत निज़ाम ॾींदो आहे ऐं उन सां गॾु चमन या मतिलबु ज़ियारत तो काफ़ी जेको आहे त बलूचिस्तान ख़ूबसूरती खां मालामाल आहे। बलूचिस्तान में हर शइ जेको आहे उहा पंहिंजी आहे ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां बलूचिस्तान जे अवाम में जेका त ख़ुशी जी लहर आहे उहा ख़ुशी जी लहर इन जे करे आहे जो बलूचिस्तान में अमन अमान जी सूरत हाल सां जेको कल्ह वज़ीर आज़म पाकिस्तान मोहम्मद शहबाज शरीफ़ ऐं जेको आहे सैयद आसिम मुनीर जेको आहे उन्हनि दौरो कयो। उन्हनि अमन अमान जी सूरत हाल सां वरिती ऐं बलूचिस्तान में पहिरियां त अमन अमान जी सूरत हाल बहितर हो। हिन वक़्तु जेको आहे त काफ़ी चेंजिंग अची वई आहे। गुज़िरियल ॾींहुं खां वठी जेको आहे त बलूचिस्तान जेके हालात आहिनि उहे बिल्कुलु कुझु न कुझु बहितर थींदा था वञनि ऐं बलूचिस्तान में हिन वक़्तु जेको अवाम आहे बलोच कबीले सां तालुक़ रखनि था या बलूचिस्तान ॿिया जेके क़ौम आबाद आहिनि उन्हनि में जेको आहे त ख़ुशी जी लहर छायल आहे ऐं बलूचिस्तान खे सिर्फ़ु ॿियनि कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे, सिर्फ़ु अमन अमान जी सूरत हाल जी ज़रूरत आहे। अमन अमान जे करे बहितर थींदो बलूचिस्तान
त बलोचिस्तान हमेशह ख़ूबसूरती खां जेको आहे त संतार आहे। बलोचिस्तान में जेको आहे त जेको आहे त बहितर जेको आहे त हुते पिकनिक पॉइंटूं आहिनि जिते काफ़ी असांजे सिंध या तव्हांजो पंजाब खां माण्हू ईंदा आहिनि जेके पिकनिक मल्हाईंदा आहिनि। ऐं बलोचिस्तान हिकु ख़ूबसूरत इलाइक़ो आहे जंहिंमें वनकारी हुजे या ॿिया जेको आहे त ड्राई फ्रूट जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त बलोचिस्तान में ड्राई फ्रूट जा वण ऐं कीमती जेके वण आहिनि उहा नायाब वण आहिनि। उन वणनि जे करे बलोचिस्तान जेको आहे त थधो इलाइक़ो ऐं जेको आहे बिल्कुलु सरसब्ज़ इलाइक़ो आहे। उन में सिर्फ़ु अमन अमा जी सूरत हाल ज़रूरत हो।